अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद है तो ख़ुशि आबाद हूंदो। जीअं त अॼु मां वरी हिकु कूड़े शख़्स जी ॿी वीडियो खणी हाज़िर थियो आहियां। सो अॻ में तव्हां हीअ वीडियो ॾिसो, उन खां बाद में मां तव्हांखे सॼी तफ़सीर ॿुधायां थो। हाफ़िज़ हिकिड़ो आयो कलर जे दरगाह ते चईंदेसी मुंहिंजो कमु न थींदो, ॾाण न मिलंदो, उथंदुसि न। क़ुरान वेठो पढ़े हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, टे ॾींहं लाॻी तो क़ुरान पढ़ी पर ॾाण न मिलियुसि। माना इशारो थिए त तुंहिंजो कमु थियो त उथा। टे ॾींहं पढ़ी हिकिड़ी औरत आई, नचंदी, छेड़ियूं छिनकाईंदी आई, उते पहुती, कलंदर मुंहिंजो ही कमु आहे। ओॾी महिल ई ॾाण मिलियो, माई वई हली। हाफ़िज़ खे चई कावड़ थी वाड़े कलंदर वाह, टे ॾींहं मां क़ुरान पढ़ियो आहे, मूंखे ख़ुशख़बरी न मिली। माई आई नचंदी, उन ई महिल उन बिशारत मिली वई, उन जो कमु थी वियो। ईअं कलंदर खे मयार पियो ॾे, मयार ॾेई भित सां टेक लॻाए ईअं अखियूं ॿूटे वेठो आहे त सोणे कलंदर जी ज़ियारत थी वई। हाफ़िज़ छो कयो इहो कावड़ त हक़ आहे न। टे ॾींहं थिया क़ुरान वेठो त पढ़ा, मूंखे ख़ुशख़बरी न मिली। उन माई खे साईं फरमायो त हाफ़िज़ नाराज़ न थी। इन माई जो मूंखे हिते तरसण वणे न पियो, तॾहिं चयमि त जल्दी निकिरे, तुंहिंजो क़ुरान वणे पियो, तॾहिं तूं तोखे टे ॾींहं जैसे तू आए हैं ना, पहले भी तू तो कम अल्लाह तो कराए। त दोस्तों, जीअं तव्हां हीअ क्लिप ॾिठी त जंहिंमें हू चए थो त कलंदर जी मज़ार ते हिकिड़ो हाफ़िज़ वियो ऐं उते टे ॼाणा वञी क़ुरान शरीफ़ पढ़ई त चई त मां एसी ते न उथंदुमि जेसीं ताईं मुंहिंजो कलंदर कमु न कंदो। सो टे ॾींहं बि हाफ़िज़ जो गुज़री विया। हिकिड़ी औरत आई, शेरियूं पाईंदी, नचंदी, कुॾंदी, उनजो ओॾी महिल उनखे बशारत मिली, उहो निकिती हली वई। त हिन हाफ़िज़ छा चयो? चए कलंदर वाड़े वाह, चए कलंदर, चए मूंखे टियों ॾींहुं मां हिते क़ुरान शरीफ़ पियो थो पढ़ां, चयो उहो औरत आई आहे नचंदी, तो उनखे मिंट में कमु करे छॾियो, मुंहिंजो कमु अञा कोन्ह थियो आहे। सो ईअं मयार ॾिनई, भित ते टेक ॾेई वेठो त उते ई कलंदर जी चई इहो ज़ियारत नसीब थियसि। चईंसि चए औरत जो मूंखे जेको आहे हिते अचणु मज़ो न पियो ॾे, ऐं तुंहिंजो जेको क़ुरान शरीफ़ मूंखे वणे पियो, इन करे मां तुंहिंजो कमु देरि तोखे ख़ुशख़बरी ॾिनी। बाक़ी जो रहियो तुंहिंजो कमु, उहो चए असां अलाह साईं खां तुंहिंजे पहिरें ॾींहुं कराए छॾियो हुयोसीं। सो दोस्तनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त अहिड़नि ड्राड़नि ऐं अहिड़े डज़न खां पाण खे बचायो, ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे चंदनि ऐं पाण खे मशहूरु करणु ऐं ग़रीब आवाम खे इन्हनि क़िसनि में लॻाए ऐं उन्हनि जो ठॻीअ सां माल खाइण जो मक़सदु आहे। सो दोस्तनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त इन्हनि ॼटनि अहिड़नि जाइलनि खां पाण खे बचायो, ऐं इनशा अल्लाह क़ुरान ऐं हदीस ते हलंदो त दुनिया में बि भलाई थींदी ऐं आख़िरत में बि भलाई थींदी।